ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 1/6/2026। अॼु मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाप जी श्रीमत आहे हिन पुराणी दुनिया सां पंहिंजो मुख मोड़े वठो। जीवन मुक्ति जे लाइ तव्हां दैवी मानस धारण करो। प्रश्न: कहिड़ी मानस बाप जे सिवाइ कोई बि सिखलाए न सघंदा आहिनि। उत्तर आहे पवित्र ठहिणो ठाहिणु। इहे सभिनि खां वॾो दैवी मानस आहे। तव्हां गृहस्थ व्यवहार में रहंदे उहे इहा शिक्षा हिकु बाप ई ॾींदो आहे तव्हांखे, ॿियो कोई ॾेई न सघंदो आहे। तव्हां ॿारनि खे ॿीहर जो संन्यास आहे। तव्हां हिन पुराणी दुनिया खे ई बुद्धि सां मौजूदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो पवित्रता जी धारणा सां बाक़ी सभु मानस स्वतः ई अची वेंदा आहिनि। गीता: अॼु अंधेरे में हा इंसान। ओम शांति। ॿारनि गीत जी हिकु लाइन ॿुधी हिकु तरफ़ सॼी दुनिया भक्ति मार्ग वारा, ॿिया तरफ़ तव्हां ॿार ज्ञान मार्ग वारा। पोइ भक्ति जी सीढ़ी चढ़ंदा रहंदा आहिनि। तव्हां ॿार पोइ ज्ञान जी सीढ़ी चढ़ंदा आहियो, भक्ति जी सीढ़ी उतरंदा आहियो। ॿार ॼाणंदा आहिनि अधु कल्प सां भक्ति जी सीढ़ी चढ़णी हूंदी आहे। भक्ति बि पहिरियों अव्यभिचारी हूंदी आहे, पुठियां व्यभिचारी ठहींदी आहे। बिल्कुलु ई अंधश्रद्धा में अची वेंदा आहिनि, कुझु बि न सम्झंदा आहिनि। ॻाईंदा बि आहिनि असां अंधेरे में आहियूं, सत्य बिगर घोर अंधियारो। गुरू त हिते ॾाढा आहिनि। हाणे सचो गुरू कहिड़ो आहे? साधु संत महात्मा भगत आदि सभु साधना कंदा आहिनि अथवा यादि कंदा आहिनि, शास्त्र वेद उपनिष आदि पढ़ंदा आहिनि। पोइ बि चवंदा आहिनि भॻवानु जॾहिं ईंदा तॾहिं ई अची करे असांजी सदगति कर। सदगति दाता खे पतित पावन चइबो आहे। हाणे तव्हां ॿार घोर अंधियारे में न आहियो, तव्हां ज्ञान जी रोशनी में आया आहियो। पतित पावन बाप खे ॼाणंदा आहियो, उन्हनि खे यादि कंदा आहियो। जेतिरो जो ॿार यादि कंदो आहे ऐं ज्ञान जी धारणा कंदा आहिनि, ओतिरो उनजो खे अज्ञान अंधेरो विनाश थी वेंदो। जॾहिं रोशनी में वठी वञो हिकु ई बाप। हाणे रोशनी में वठी वञण वारो त हिकु ई बाप आहे। ज्ञान अंजन सतगुरु ॾिनो, कोई सुरमो न आहे। इहा ज्ञान जी ॻाल्हि आहे। ज्ञान सां गॾु पोइ योग बि रहंदो आहे न। ज़रूरु जो मनुष्य भक्ति सिखलाईंदा आहिनि त उन सां बि योग रहंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि जो बुद्धि योग लॻल आहे निराकारी परम पिता परमात्मा सां गॾु। तव्हां में बि नंबरवार आहिनि। कोई मनुष्य मात्र जो परम पिता परमात्मा सर्वशक्तिवान सां योग आहे न, सिवाइ तव्हां ॿारनि जी। तव्हांखे बाप सां मुक्ति जीवन मुक्ति सां योग लॻाइणो पवंदो आहे। जीवन मुक्ति जे लाइ दैवी मैनर्स बि ॾाढा सुठा खपनि। हिन समय त सभु मैनर्स आसुरी आहिनि। परम पिता परमात्मा जा बि गुण गाइब आहिनि। मनुष्य सृष्टि जो बीज रूप, सप्त चित्त आनंद जो सागर, ज्ञान जो सागर, पवित्रता जो सागर फॉर एवर आहे। उन्हनि जो इहे पद अविनाशी आहे। शिव बाबा जो कोई मनुष्यनि जो इहे अविनाशी पद न थी सघंदा। मतिलबु मनुष्य आत्मा कॾहिं बि फॉर एवर पवित्र आनंद स्वरूप ज्ञान स्वरूप न रही सघंदी आहे। हाणे संगम युग ते असां आत्मायूं बाप समान ठही न आहियूं, लेकिन बाप त बाप ई आहे, हा। लेकिन बाबा जो त अविनाशी पद आहे इहो। भल हाणे तव्हां ज्ञान जो सागर पवित्रता जो सागर ठहींदा आहियो, परंतु लिमिटेड ठहींदा आहियो। बाबा चवंदा आहिनि मां अनलिमिटेड आहियां। तव्हांखे अनलिमिटेड ठाहे न सघंदो आहे, न त पोइ सृष्टि जो खेल कीअं हले, 84 जन्म कीअं भोगूं। तव्हां फॉर एवर ठही न सघंदा आहियो। तव्हांखे लिमिटेड ठाहींदो आहियां। 21 जन्मनि जे लाइ तव्हां ठहींदा आहियो। 21 पीढ़ी बि लिखियलु आहे। तव्हां फॉर एवर ठहो, इहे ड्रामा में क़ाइदो न आहे। मां त एवर प्योर आहियां। मां रहंदो ई आहियां परम धाम में। मूं वटि ज्ञान पवित्रता आदि आहे ई। तव्हां भुलिजी वेंदा आहियो। हिन समय बाप ॿारनि
बाप अची करे ॿारनि खे घोर अंधियारे सां कढी ज्ञान योग सां पवित्र ठाहींदा आहिनि। ॿियो कोई हीअं चई न सघे कि मां परमधाम खां आयो आहियां, हाणे मूंखे यादि करो। इहे मुंहिंजा महावाक्यनि जी कोई कॉपी करे न सघे। मां ईंदो ई आहियां तव्हां ॿारनि खे 21 जन्मनि जे लाइ राजनि जो बि राजा ठाहिण। त तव्हांखे ठहिणो खपे। ठहिण में ठहींदा बि उहा जो कल्प पहिरियों ठहिया हूंदा। बाबा ॼाणंदा आहिनि केतिरा ॿार पवित्र ठहींदा आहिनि, केतिरा अजामिल जहिड़ा पापी ठही वेंदा आहिनि, केतिरा अशुद्ध मैल मेरा ठही वेंदा आहिनि। बाबा अची करे मेरे कपिड़ा साफ़ कंदा आहिनि। आत्मा ई मेरी ठहींदी आहे। आत्मा खे सम्झाईंदा आहिनि ताकी माया केतिरो मेरो ठाहे छॾियो अथई। सिर्फ़ु इहे हिकु जन्म जी ॻाल्हि न आहे, इहे त जन जन्मांतर जी ॻाल्हि आहे। जो आत्मा खे साफ़ करण लाइ लक्ष्य सोप ॾिबो आहे। मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा जो बुझल आहे उहा हिन योग सां जगी वेंदी। मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा सो बुझी आहे उहा हिन योग सां जगी वेंदी। जेतिरो मूंखे यादि कंदव, कल्ह बि उनेरी बाबा चई न, जेतिरो मूंखे बाबा जी यादि में जेतिरी तव्हां में ताक़त भरिजंदी न, उन अनुसार तव्हां पहिरियों ईंदो। त कोई हीअं न सोचे असां लेट आया आहियूं त असां सतयुग जे आदि में न अची सघंदा आहियूं। बाबा जी यादि सां ई तव्हां में ताक़त भरिजंदी। जेतिरो जेतिरो मूंखे यादि कंदव तव्हांजी आत्मा साफ़ थींदी रहंदी। जेतिरो मूंखे यादि कंदव त तव्हांजी आत्मा ओतिरो योग सां जगी वेंदी। जेतिरो मूंखे यादि कंदव, स्मृति दिलाईंदा आहिनि तव्हांखे असां स्वर्ग में मोकिलियो हुयो, पोइ माया मेरो ठाहे छॾियईं। हाणे पोइ मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहिणु आयो आहियां। मां हिन ब्रह्मा तन में शिक्षा ॾियां थो, आत्मा सां ॻाल्हि कंदो आहे न। हे ॿार, लौकिक बाप जी विस्मृति करो। देह से देह जी सभु संबंधनि खे भुलिजी मुझ पंहिंजे बाप खे यादि करो। तव्हांजी आत्मा साफ़ थींदी वेंदी। पोइ तव्हांजो शरीर बि भविष्य में तव्हांखे नयो मिलंदो। पोइ तत्ववादी सभु नयो सुतो प्रदान थी वेंदा। बाबा चईंदा आहिनि हाणे हिन पुराणी दुनिया खे भुलिजी था वञो। मूंखे यादि करो त तव्हां मूं वटि अची करे स्वर्ग में ईंदव। हीअ पुराणी दुनिया आहे, हिन में कोई चीज़ ठाहींदा आहिनि त उन ते नयो नाम रखंदा आहिनि। जीअं नई दिल्ली, पुरानी दिल्ली चईंदा आहियूं, परंतु दुनिया त पुराणी आहे। हाणे तव्हां ॿारनि खे हिन पुराणी दुनिया सां बुद्धि योग बिल्कुलु हटी वञो। असां आत्माउनि खे स्वीट हूं, असां आत्माउनि खे स्वीट होम व निर्वाण धाम हुते वञो आहे त असांखे हुते उनखे यादि करिणो आहे, पंहिंजे खे आत्मनिश्चय करिणो पए। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त अंतमते सो गति थी वेंदी। मनुष्य जो अनेकनि खे यादि कंदा आहिनि, कोई कंहिं गुरू खे, कोई कृष्ण खे। श्री कृष्ण आदि काॾे विया इहे कोई न ॼाणंदा आहिनि। इहे न सम्झंदा आहिनि कि पुनर्जन्म में त सभिनि खे अचिणो आहे। इहे रस्म रिवाज सृष्टि जी आदि खां हली आई आहे। सत्युग आदि में देवी देवता हुया, ज़रूरु पुनर्जन्म उतां खां शुरू थियो हूंदो न। पहिरियों श्री कृष्ण फर्स्ट पवित्र मनुष्य, हुनजी महिमा जास्ती आहे। लक्ष्मी नारायण जी एतिरी न आहे। श्री ॿार पवित्र सतो प्रधान हूंदा आहिनि त महिमा ॿारनि जी कबी आहे न। लक्ष्मी नारायण जी एतिरी महिमा न आहे। श्री कृष्ण जी ॾाढी महिमा आहे, परंतु इहे न ॼाणंदा आहिनि कि श्री कृष्ण किथे आहे। वैकुंठ चईंदा बि आहिनि। सत्युग खे पोइ पतो न श्री कृष्ण खे द्वापर में छो खणी आहिनि। उहा ई चीज़ ॿियो कोई नाम रूप देश में अची न सघे। उहो ई नाम रूप ॿिए जन्म में न थी सघंदो। श्री कृष्ण त सत्युग में हुयो। तव्हां ॼाणंदा इहे जगत अम्बा जगत पिता अची करे लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। सत्युग खे कृष्णपुरी चइबो आहे, हाणे कंसपुरी आहे। इहे सभु आसुरी नाम आहिनि। हुते हुया दैवी संप्रदाय, हिते आहे आसुरी संप्रदाय।
बाप बि ॿारनि खे संगम ते सम्झाईंदा आहिनि। हाणे बाबा रचयिता आहिनि, उन्हनि खे चइबो आहे मनुष्य सृष्टि जो बीज रूप, त ज़रूरु नई सृष्टि रचंदा। तव्हां ॻाईंदा बि आहियो, बाबा तव्हां पतित पावन आहियो, हिन पतित सृष्टि खे अची करे पावन ठाहियो। पावन सृष्टि रची पतित सृष्टि जो विनाश करायो। पावन सृष्टि रची पतित सृष्टि जो विनाश करायो। बरोबर ब्रह्मा द्वारा पावन सृष्टि रची शंकर द्वारा पतित सृष्टि जो विनाश कराईंदा आहिनि। ये ॻाल्हियूं ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार बाप सां गॾु योग लॻाईंदा आहियो, तव्हां ॾिसंदा आहियो बाबा मेरा कपिड़नि खे सटको लॻाईंदा आहिनि। कोई त फटी वेंदा आहिनि, कोई टुटी पवंदा आहिनि, कोई त ॾाढा मेरा अजामिल जहिड़ा पापी आहिनि जो बिल्कुलु धारणा न थींदी आहे। बाबा केतिरो सुठी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। मीठी लाडले ॿार, मुंहिंजो मोस्ट बिलवेड बाप खे यादि करो, मोस्ट बिलवेड सुखधाम खे यादि करो। इहे बि तव्हां हाणे ॼाणंदा आहियो। दुनिया में कोई खे पतो न आहे, इहे त हाणे पतित दुखधाम आहे। मनुष्य त्राही कंदा रहंदा आहिनि, हिक ॿिए खे मारंदा रहंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि भॻवान रक्षा करे, ईअं रहंदा आहिनि। ये ज़रूरु मुख सां निकिरंदो आहे माण्हुनि जो, छा की भॻवान असांजी रक्षा करे। बाबा त लिबरेटर आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आहिनि असां ॿारनि खे इन पर्टिकुलर ऐं सभिनि खे इन जनरल सुखधाम में वठी वञण लाइ। तव्हां ॿारनि में बि नंबरवार आहिनि जंहिंखे नशो आहे। इहा पढ़ाई कोई कमु न आहे, पढ़ाईंदो बि ॾिसो कंहिंखे आहिनि, अजामिल जहिड़े पाप आत्माउनि खे पढ़ाए करे स्वर्ग जो मालिक ठाहे ॾींदा आहिनि। तमो प्रधान त सभु आहिनि, उन्हनि खे सतो प्रधान दुनिया में वठी वञिणो पवंदो आहे। बाबा खे ॿारनि खे बार बार सम्झाईंदा आहिनि कि हिते दैविक गुण धारण करणा आहिनि। हिते तव्हां एम ऑब्जेक्ट बुद्धि में आहे। इहे पवित्रता जा मैनर्स ॿियो कोई न सिखलाईंदा आहिनि। सन्यासी त घर बार छुड़ाईंदा आहिनि। हिते बाप चवंदा आहिनि तव्हांखे घर बार न छॾिणो आहे, तव्हांखे हिन पुराणी दुनिया खे छॾिणो आहे। उहो अधु जो सन्यासी ॿिए जो, उन सन्यासियुनि खे बि केतिरो मान मिलंदो आहे। साधु समाज गवर्नमेंट खे बि महत्व राय ॾींदा आहिनि। अॻियां हली सन्यासी आदि बि तव्हां माताउनि जे चरणनि में किरंदा। माताउनि बग़ैर उन्हनि जो उद्धार न थी सघंदो आहे। श्री तव्हां नॉलेज ॾींदा आहियो न, बाक़ी चरणनि में किरण जी ॻाल्हि न आहे। हा कोई नमस्ते व राम राम कंदा आहिनि त रिस्पॉन्ड ॾियणो पए। बाबा बि चवंदा आहिनि ॿार नमस्ते। मां तव्हां ॿारनि खे पंहिंजे खां बि ऊचो ठाहींदो आहियां। तव्हां ब्रह्मांड ऐं सृष्टि ॿिन्हिनि जा मालिक ठाहींदो आहियां तव्हांखे। ऐं मां वानप्रस्थ में हली वेंदो, परंतु तव्हांखे श्रीमत ते हलणो पए। हिन पुराणी दुनिया सां मुख मोड़णो पए। राम रावण और सीता जो खिलौनो ॾेखारींदा आहिनि। सीता रावण खे पीट करे छॾंदी आहे, राम खे मुंहुं ॾींदी आहे। श्री कृष्ण जो बि चित्र आहे, नर्क खे लात मारंदो आहे ऐं स्वर्ग जो गोलो हथ में आहे। बाबा ॾाढो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, परंतु वीरलो वापारी न वापार करे। बाबा खे पंहिंजो पुराणो तन मन ॾेई नयो वठे। इहे ॾाढो फर्स्ट क्लास इंश्योरेंस आहे। बाप चवंदा आहिनि तव्हां पंहिंजी आत्मा पवित्र ठाहींदा त पोइ शरीर बि पवित्र मिलंदो, पोइ तव्हां स्वर्ग जी राजाई कंदव। हिन करे उन्हनि खे सौदागर जादूगर चवंदा आहिनि। पतित खे पावन ठाहिणो आहे कि ईश्वर जादूगरी चईंदासीं। बाबा चवंदा आहिनि नर्कवासियुनि खे स्वर्गवासी ठाहियो। कहिड़ो फर्स्ट क्लास जादू आहे, हिन में प्राप्ति ॾाढी आहे। बाबा चवंदा आहिनि राजाउनि जो राजा ठाहो, फॉलो करो। बाप वेठा आहिनि, इहे अदर कुमार मम्मा कुंवारी कन्या आहे त फॉलो करिणो पए।
वरसो बाप सां मिलंदो आहे। तव्हां चईंदा असां भाउ भेण बाप सां वरसो वठंदा आहियूं। वैसे त लौकिक रीति भेण खे वरसो न मिलंदो आहे, भाउ खे ई मिलंदो आहे। हिते तव्हां सभिनि आत्माउनि खे मिलणो आहे, छोकी तव्हां बाबा सां सभु आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हां सभिनि खे मूं वटि अचिणो आहे, पोइ त सभु भाउ भेणनि जो नातो बि टुटी पवंदो। हुते त आहे ई बाप ऐं ॿारनि जो नातो निर्वाण धाम। इन करे चईंदा आहिनि वी आर ऑल ब्रदर्स। अगरि ईश्वर खे सर्वव्यापी चऊं त पोइ फादरहुड थी वञे। हिन सर्वव्यापी जे ज्ञान में ज्ञान केतिरो नुक़सानु कयो आहे न। हिन सर्वव्यापी जे ज्ञान केॾो नुक़सानु कयो आहे। हाणे तव्हां ॿारनि बाप जी यादि में आहियो, बाबा खे यादि करण में ई महिनत जास्ती आहे। ईअं बि न की तव्हांखे कोई निष्ठा में विहारो, तव्हांखे त लक्ष्य मिलियो आहे। हिते त तव्हां सिर्फ़ु मुरली वेही ॿुधाईंदा आहियो। योग त तव्हांजो सदैव रहंदो आहे। मुरली ॿुधो, पोइ हलंदे फिरंदे यादि में रहणो आहे। असां यात्रा ते वञूं था, जेतिरो थी सघे यादि में रहणो आहे। 8 घंटा सर्विस भर करो, वो छुट्टी आहे, बाक़ी टाइम ॾियणो आहे। मूल ॻाल्हि आहे ई पवित्रता जी। तव्हां ॼाणंदा आहियो इहे काटनि जो फॉरेस्ट आहे, हिक ॿ खे कांटो लॻाईंदा रहंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि श्रीमत ते हलो। शिव बाबा जी ॻाल्हि कंदा आहिनि, ब्रह्मा बि ॻाल्हि कंदा आहिनि, परंतु तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां स्टूडेंट्स आहियो, तव्हां चईंदा आहियो उहे असांजा बाबा टीचर सतगुरू बि आहिनि। गवर्नमेंट गारंटी कंदा आहिनि तव्हांखे वारिस ठाहे वठी वेंदमि। ईअं कोई गारंटी करे न सघे। इहा बाप ई चईंदा आहिनि न, गॉड फादर ई सुख ॾियण वारो धर्म स्थापना कंदा आहिनि। न बाप खे कोई ॼाणंदो ई न है न। बाबा ई धर्म स्थापना कंदा आहिनि, सुख ॾियण वारो धर्म स्थापन कंदा आहिनि। ऐं जेका एॾा सुठो धर्म स्थापना कंदा आहिनि उनखे कोई ॼाणंदो ई न आहे। अगरि बाप खे ॼाणियो त बाप जी प्रॉपर्टी खे बि ॼाणे वठो। अच्छा, मीठी मीठी सिकल दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार एम ऑब्जेक्ट खे सदा साम्हूं रखी दैवी गुण धारण करणा आहिनि। सतो प्रधान दुनिया में हलण लाइ पवित्रता जा मानस अपनाइणा आहिनि। सतो प्रधान दुनिया में हलण लाइ पवित्रता जा मानस अपनाइणा। बुद्धि सां बेहद जो संन्यास करणो। ॿियो आहे मोस्ट बिलवेड बाबा खे ऐं पंहिंजे सुखधाम खे यादि करणो आहे। हिन दुखधाम सां बुद्धि जो योग कढी छॾियो। वरदाना सर्व जे गुणनि खे ॾिसण व संतुष्ट करण जी उत्कंठा द्वारा सदा हिकरस उत्साह में रहण वारा गुणमूर्त ठहो। सदा हिकरस उमंग उत्साह में रहण लाइ जो बि संबंध में ईंदा आहिनि उनखे संतुष्ट करण जी उत्कंठा हुजे। जंहिंखे बि ॾिसो हुन सां हर समय गुण उठाईंदा रहो। सर्व जे गुणनि जो बल मिलण सां उत्साह सदा काल जे लाइ रहंदो आहे। गुण उठाईंदा रहो है न, त सदा काल जे लाइ उमंग उत्साह में रहंदो। उत्साह कम तॾहिं थींदो आहे जॾहिं ॿियनि जे भिन्न भिन्न रूप भिन्न भिन्न ॻाल्हियुनि खे ॾिसंदे ॿुधंदा आहियो।
लेकिन गुण ॾिसण जी उत्कंठा हुजे त हिकरत उत्साह रहंदो। और सर्व जे गुणनि खे ॾिसण सां स्वयं बि गुणमूर ठही वेंदो। स्लोगन आहे बेहद जे वैराग्य वृत्ति जो फाउंडेशन मज़बूत हुजे त सेकेंड में अशरीरी ठहिणु सहज आहे। सेकेंड में अशरीरी के ठही सघंदा जेके बेहद जी वैराग्य वृत्ति हूंदी। अव्यक्त इशारो आहे पंहिंजे हिन चहिरे खे सदैव हर्ष ठाहिणो। इहे संग में बि सभिनि खां वॾी गिफ्ट आहे। चहिरे में कॾहिं बि कोई परेशानी जी रेखा न हुजे। जीअं संपूर्ण चंद्रमा केतिरो सुंदर लॻंदो आहे। वैसे पंहिंजो चहिरो सदैव हर्षित हुजे। चहिरो अहिड़ो चमकंदो हुजे जो ॿियो बि तव्हांजे चहिरे सां पंहिंजो रूप ॾिसी सघे। हिन करे पंहिंजे नेचर खे सरल ठाहियो, सहनशील ठाहियो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।